इदारो इदारो मीन्स माना वो क्लास रूम वो जो आहे सो दर्सगाह जेके इहे चारई शयूं हिक ॿिए सां लाज़िम ऐं मुल्ज़िम आहिनि। इन करे जो ॿार खां सवा तालीम कोन थींदी, उस्ताद खां सवा तालीम केरु ॾेई कोन सघंदो, निसाब खां सवा ॿार जेको आहे सो का शइ वठी अॻिते वधी न सघंदो, ऐं इदारे या बिल्डिंग या स्कूल या दर्सगाह जे बहितर हुजण खां सवा असीं दुनिया सां मुक़ाबिलो न करे सघंदासीं। इन्हनि चइनी शयुनि ते केतिरी तवजो ॾिनी वई आहे तव्हां सभिनी जे साम्हूं आहे। ॿार जी हालत हीअ आहे त असीं अञा ताईं हिन फिगर में जेको सो पूरा आहियूं त अदा 57 जेके लख ॿार जेके आहिनि उहे स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। असां ॿाहिरि जे स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि त इहा कोताही कंहिंजी तसवुरु कई वेंदी, इहा कोताही उन इंतिज़ामिया जी हूंदी, उन्हनि इख़्तियारियुनि जी आहे जंहिं इहो इंतज़ाम न करे सघिया, माण्हुनि खे क़ाइल न करे सघिया, या अहिड़ा मुल्की हालात पैदा करे छॾिया जिते माण्हू पंहिंजे पेट में ई पूरो कोन्हे, पंहिंजे रोज़गार ॿारनि जी बचनि जी रोज़ी में ई पूरो कोन्हे, त हू तालीम जा जेके कीअं जेको आहे उनखे पढ़ाए ॿारनि खे, त उहे शयुनि खे बि नज़र में रखिणो पवंदो। महांगाई तव्हां ॾिसो था हिन सभिनी शयुनि में, या जंहिं जाइ ते असां हिन सॼी क़ौम खे पहुचायो आहे हिते किथे जेको आहे सो तालीम जी जंहिं में तव्हां सुठो भली डिग्री वठंदड़ खे बि जेकॾहिं असीं मेरिट ते खणी कोन था अचूं, जेकॾहिं असीं उनखे असां मेरिट चऊं उनखे था त असीं हिकिड़े इदारे में वेहूं था जंहिं माण्हू जेके वधीक मार्कूं खयूं, हाणे इहो जेको आहे बहितर रखे थो, त हुनर जेको आहे तालीम जेका सा उहो सिर्फ़ु सर्टिफिकेट ऐं डिग्रियुनि जो नालो कोन्हे, तालीम जेका सा उहा बहितर इंसान ऐं सलीक़े जो नालो आहे। इन करे असीं सम्झूं था त जेसि ताईं ॿार, उस्ताद, तइलीमी इदारे या दर्सगाह जो मुकमल हुजणु, उहे सहूलियतूं हुजणु ऐं निसाब जो हुजणु, इहे तमामु ज़रूरी शयूं आहिनि। ऐं अॼु जे वक़्त में मौजूदा तइलीमी माहौल में आउं सम्झां थो चइनी शयुनि में असांजे इख़्तियारी वारा नाकाम में आहे। न ॿार खे माइल करे सघिया आहियूं त स्कूल में अचे, न हुनजे माइट खे, न असां निसाब में उहा जेका असां शइ ॾेई सघिया आहियूं जेका मौजूदा दौर जे तक़ाज़नि खे पूरो लंदड़ हुजे, न असां स्कूल या दर्सगाह खे उन नमूने सां तामीर करे सघिया आहियूं या उन में उहे सहूलियतूं ॾेई सघिया आहियूं जेके दुनिया जो मुक़ाबले करण जे लाइ ज़रूरी आहिनि, न असां उस्ताद खे आज़ादु छॾियो आहे ज़हनी तौर ते तो बहितर तालीम जेका असां ॾे ऐं हू पंहिंजे ई अंदाज़ सां जेको आहे असांखे नतीजा ॾे, बजाए उन्हनि सभिनी शयुनि खे ॾिसण जे असां ॿार जेको आहे सो उन्हनि जा फिगर जेके आहिनि से रुॻो लिखणु शुरू कया। असां पैसा इलाही इज़ाफ़ी ख़र्च करे छॾिया। तइलीमी वाक, तव्हां तइलीमी 10 वाकूं करे अचो, लखें अरबें रुपया उन में भले ख़र्च तव्हां करे अचो, छा ॿार जेके स्कूल में अची वेंदा? फुज़ूल आहे। तव्हांजे हिन वाक खां पोइ जेको आहे ॿार स्कूल में दाख़िल थींदो, छाजी जेका सही आहे वाक? तव्हां इन वाक जो मक़सद ई जॾहिं माण्हू सम्झे ई कोन थो हिते जो, त तव्हांजे वाक तव्हांजा इहे सेमिनार कहिड़े कम जा? ॿियो वरी जेको आहे त बिल्डिंग्स तव्हां ॾिसो था, जेका दर्सगाह आहे उते जेको आहे सो सर्दियुनि में, गर्मियुनि में, मौसमनि जूं हालतूं इहे सभई जेके आहिनि से साम्हूं रखणियूं पवंदियूं। उन में तव्हां उहे कहिड़ियूं जेके आहिनि से उनखे तव्हां बिल्डिंगूं ॾेई सघिया आहियो? अॼु ॾींहं ताईं जेके बि इख़्तियारी वारा आहिनि, ऐं पंहिंजे सूबे सिंध जी ॻाल्हि कंदुसि ऐं ख़ुशूसन पंहिंजे तइलीम खाते जी ॻाल्हि कंदुसि त असां उनखे का शइ उहा न ॾेई सघिया आहियूं। ऐं असां रहंदो हिकिड़ी शइ कई गुज़िरियल हिन टेन्यूअर में, हीअ जेको 3 साल गुज़रनि पिया, या जेका ही गवर्नमेंट आहे सेटिंग गवर्नमेंट जंहिंखे 15 साल थियनि पिया, असीं प्रैक्टिस इहा कई आहे त बाबा स्कूल जेको आहे उहे डिलीट करे छॾियो, बंदि करे छॾियो, ख़तमु करे छॾियो जिते का बि सहूलियत कोन्हे। हीअ आउं सम्झां इंतिहाई ग़लति फ़ैसिलो ऐं तइलीम दुश्मनी वारो फ़ैसिलो हो। जिते कंहिं ॻोठाणे को छपिरो ठाहियो उते 100 ॿार 100 ॿार हुआ, 200 ॿार हुआ, 50 ॿार हुआ या 20 ॿार हुआ, असां उन्हनि स्कूलनि खे डिलीट करे छॾियो। उन्हनि मां बचा कहिड़ा? जेके सियासी वॾेरनि जा माण्हू आहे, बाबा मुंहिंजो स्कूल जेको आहे उहो त डिलीट न कजो, या जंहिं माण्हू ॻरी रक़म ॾिनी उनजो स्कूल असां डिलीट कोन कयो, उहे स्कूल जेके पिया आहिनि। खोलियूं स्कूल कहिड़ा पिया? खोलियूं उहे स्कूल पिया जंहिंमें का सहूलियत कोन्हे, उहा साॻी शइ आहे जंहिं ते असां ॿिया स्कूल डिलीट कया, हाणे वरी उहे स्कूल खोलियूं पिया जंहिंमें
जेकॾहिं इन जो जाइज़ो असीं वठंदासूं त जेके डिलीट कया अथऊं उहे स्कूल काफ़ी बहितर हुआ उन्हनि स्कूलनि खां जिते हींअर उस्ताद मोकिलियूं पिया। इहो असांजो माना ग़लति फ़ैसिलो आहे ऐं ग़लति फ़ैसिला क़बूल करणु घुरिजनि। ॿी शइ असां इहा कई आहे त निसाब खे तरतीब ॾियण जे लाइ प्राइमरी जे निसाब में प्राइमरी उस्तादनि जो हुजणु, सेकेंडरी जे निसाब में सेकेंडरी जे उस्ताद जो हुजणु लाज़मी आहे। हुनखे विहारे निसाब तरतीब ॾिनो वञे। किताबनि जी छपाई, कोर्स जी छपाई ऐं पहुच, इन जो हिकिड़ो निज़ाम हुजणु घुरिजे, मैकेनिज़म हुअणु घुरिजे त उतां किताब छपजनि, उहे जेके आहिनि से डिवीज़न ताईं अचनि, डिवीज़न खां ज़िले ते, ज़िले खां तालके ते, तालके खां हर स्कूल ताईं पहुचणु घुरिजनि। हीउ उस्ताद छो वञे जेको आहे उतां किताब खणण जे लाइ? उस्ताद जो कमु पढ़ाइणु आहे, या उहो संदरो ॿधे जेको तो रक्षो करे वरी पंहिंजा पैसा भरे 4-5 जेके तकिड़ा माण्हू वठे त जीअं तकिड़ो ऐं किताब खणी वठां। हीअ प्रैक्टिस आहे तव्हां जेको आहे सोशल मीडिया ते ॾिठो हूंदो। त इहा हिकिड़ी प्रैक्टिस थी आहे किताबनि ऐं निसाब जे लाइ। बिल्डिंगनि जी मूं तव्हांखे ॿुधाई, ॿारनि खे अचण जी जेका मूं तव्हांखे ॻाल्हि ॿुधाई। हाणे उस्ताद जेको महवर आहे तइलीम जो, गुज़िरियल 20 सालनि खां वठी असां मुसलसल उस्ताद खे टारगेट कंदा रहिया आहियूं। ऐं नथो चवां त 100% 100% जेके आहिनि से उस्ताद जेको आहे सो परफेक्ट आहे, बहितर आहे, सभई जेके सलाहियतूं रखे थो, या ऐं इहो बि नथो चवां त 100% उस्ताद जेके आहिनि से उहे कमज़ोर आहिनि या कीअं आहिनि। तव्हां माण्हुनि खे मूंखे त अहिड़ा मां नाला जेके आहिनि से खणण लाइ तयारु आहियां, अहिड़ा बि जेके इलाइक़ा ॿुधाइण लाइ तयारु आहियां जिते तव्हां सियासतदाननि वटि गुज़िरियल जेको टेन्यूअर सरदार शाह साहिबु चवे थो उन में तव्हांजी गवर्नमेंट हुई, सेटिंग गवर्नमेंट, मोहतरमा साहिबा जी गवर्नमेंट हुई, जंहिंमें जेके आहिनि से उस्ताद भर्ती थिया हुआ। जाम साहिब जी हुई, जाम सादिक अली जी, हर गवर्नमेंट जेका आहे उन में उस्ताद भर्ती थिया आहिनि। उनजी तव्हांजी जेका गवर्नमेंट हुई उनजी वज़ीर आज़म ग़लति हुई, उनजो वज़ीर आला त अब्दुल्ला शाह हो, उहे ग़लति हुआ जॾहिं माण्हू भर्ती कया। जेकॾहिं उहे भर्ती कया त उन वक़्त जे जेके स्ट्रक्चर जेको हो, उन वक़्तु जेको पॉलिसी हुई ऐं उन जा जेके तव्हां इश्तिहार ॾिना हुआ, जेके उन में जेके घुरिबल ज़रूरतूं उन मुताबिक़ उस्ताद भर्ती थिया हुआ। उन खां पोइ ट्रेनिंग सेंटर हूंदा हुआ उस्तादनि जा, जिते उस्ताद ट्रेनिंग कंदो हो, उते सिखिया उनजो घर हो। तव्हां उन ट्रेनिंग सेंटर खे एतिरो त महांगो करे छॾियो आहे, हाणे उस्ताद खे ट्रेनिंग ॾियो था, अदा कराची में ट्रेनिंग, ऐं उन ट्रेनिंग ते करोड़ रुपया ख़र्च थियनि था, लाभ कुझु बि कोन्हे। उस्ताद कहिड़नि खे ट्रेनिंग ॾियणी आहे? जेके अॻे ट्रेंड आहिनि, ट्रेनिंग त उनखे ॾियणी आहे न जेको पाण सम्झूं था हे कमज़ोर आहे, हिन उस्ताद में ही शयुनि जी क्वालिटी जी खोट आहे। जेकॾहिं कंहिंखे मैथामेटिक में जेका असां का कमज़ोरी आहे त उनखे ट्रेनिंग ॾेई उनखे वरी तयारु कयो वञे। हिते चूंड वादा करियूं जंहिंखे अॻे ई सभिनी शयुनि जी ख़बर आहे, पर उहो सिफारिशी माण्हू जेकॾहिं आहे ऑफिस जो, या जेको आहे सो मिनिस्टर साहिब जो, या जेको आहे सो कंहिं वॾेरे जो, त असां नालो हुनजो ॾेई हुनखे मोकिले था छॾियूं। उहो सुठी मानी बि खाए थो, सुठे होटलनि में रहे थो, 4-5 ॾींहं उते वेहे थो, हुनखे जेको आहे सो 30 ॾींहं